सदर आसिफ अली ज़रदारी अज आइनी तरमीम ते सही कंदो। आइनी तरमीम ते सही लाए ऐवान सदर में तकरीब कोठाई वेंदी। तकरीब में पार्लियामेंटेरियंस भी शरीक थींदा। कौमी असेंबली ऐं सेनेट आइनी तरमीमुनि जी मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म एडवाइज़ मंजूरी लाइ सदर खे उमाणी। सदर जी सही खां पोइ 26वीं आइनी तरमीम आइन जो हिसो बणिजी वेंदी। वॾे वज़ीर मादली शाह ऐं सीनियर सूबाई वज़ीर शर्जील लीना मेमण पारां आइनी तरमीम जी मंज़ूरी ते बिलावल भुट्टो ज़रदारी खे वाधायूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जी अणथक कोशिश सां तरमीम मंज़ूर थी। इतफ़ाक़ी राय पैदा करण लाइ पीपी चेयरमैन क़ाइदाणो किरदारु अदा कयो। जेको आइनी शहीद भुट्टो ठाहियो हो उनखे बिलावल भुट्टो ज़रदारी मुकमल कयो। पीपल्स पार्टी पार्लियामेंट जी बालादस्ती ते यकीन रखे थी। वॾे वज़ीर मादली शाह जो बयान। शर्जील लीना मेमण जो चवणु आहे त आइनी तरमीम जो मक़सदु क़ौम खे मुतहद ऐं वफ़ाक़ खे मज़बूत करणु आहे। आइनी तरमीम सूबाई नुमाइंदगी यकीनी बणाइण ऐं इदारनि खे बाइख़्तियार बणाइण लाइ अहम क़दम आहे। घोसपुर वेझो गढ़ी तेगोजे कचे में पुलिस जो ऑपरेशन धाड़ेल बेलो तेगानी जे भाइटियो दिलबर तेगानी मारिजी वियो। ऑपरेशन दौरान पुलिस ऐं ॾोहारियुनि में फायरिंग जी ॾे वठि। कुझु ॾींहं अॻु ॾोहारी बेलो तेगानी शिकारपुर पुलिस खे धमकी ॾिनी हुई। कोट लालू वेझो अमन चौधरी भरिसां 50 वरीअ जी औरत जो घर मां लाश मुड़ुस ते क़तल जो इल्ज़ाम। इतला ते पुलिस पहुची मरीब ख़ासकेली जो लाश इस्पताल मुंतक़िल कयो। औरत जी माउ जो चवणु आहे त न्याणी खे संदसि मुड़ुस मोहरम अली बेगुनाह क़तल कयो। पुलिस मूजिबि पोस्टमार्टम रिपोर्ट अचण खां पोइ हक़ीक़त जी ख़बर पवंदी। मदे जी भरिसां 3 ॾींहं अॻु अगवा थियल ॻोठ पहवर पलेजा वासी चाचे भाइटे जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो धरणो। मुगविन जे वारसनि राजवाह पुलिस चौकी वटि सखर लाड़कानो रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस जी ख़ातिरियुनि बावजूदि हफ़ीज़ुल्ला ऐं नीगर अली गुल पहवर खे बाज़ियाब नाहे करायो वियो। बिना देर मुगविन खे बाज़ियाब करायो वञे।